ही गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल एक मातली है जिते 23 सेप्टेम्बर का मुतालबन जी मंताला सिंध एम्प्लॉइज अलायंस जे सॾ ते स्कूलनि खे ताला आहिनि। 1 महीने खां असांजा जेके बि सभई मुलाज़िम उहे सरापा एहतजाज आहिनि। मातली जो हाई स्कूल जेको बंदि लॻो पियो आहे, असां न पिए चाहियो असां पंहिंजे ॿारनि जी तइलीम मुतासिर करियूं। 6 अक्टूबर ते इंशाअल्लाह असां जेके आहिनि कसीर तादाद में तक़रीबन सभई मुलाज़िम 6,24,000 कुछ 100 मुलाज़िम इंशाअल्लाह बिलावला उते ईंदा ऐं तेथी तोई असां उते वेठा रहंदासीं जेतोणी असांखे असांजा हक़ न मिलंदा। अचो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां वॾो पियो इनकलाब अचे वॾी के धाम धूम सां। चवनि था तव्हां स्कूल बंदि करे ॿारनि सां ज़ुल्म पिया करियो या ऑफिसूं बंदि करे वेठा आहियो या ओपीडी बाइकाट करे वेठा आहियो। अरे वाह, असां सिर्फ़ु असां लाइ कोन था करियूं, असां पूरी सिंधी क़ौम लाइ करे रहिया आहियूं त सुभाणे जेके बि सिंध सूबे जा मुलाज़िम आहिनि नौजवान आहिनि जेको हुननि जो आईनी कानूनी हक़ सिंध हुकूमत उन्हनि खां खसियो आहे उहो फिल फोर वापसि वठे। असां सभु रोडनि ते हिनी करे आहियूं बाबा ही मुआशी क़त्ल के फिल फोर बंदि कयो वञे, असांजा जेका बि मुतालबा आहिनि उहे पूरा कया वञनि। छा माज़ी वांगुरु तशद्दुद खां पोइ मुलाज़िम जा मसइला हल कया वेंदा? हमेशा लठू लॻंदड़ पोइ कमु थींदो आहे। दस्तूर इहो ई आहे, गवर्नमेंट जे ख़िलाफ़ वॾो माल खड़ो थी वियो आहे। पहिरीं सिर्फ़ु मुलाज़िम हुआ, हाणे मुखालिफ़ पार्टियूं जेके बि आहिनि असां सां गॾु आहिनि ऐं गवर्नमेंट जे ख़िलाफ़ आहिनि। ऐं ज्यादा गवर्नमेंट पंहिंजी वॾी ग़लती बि करे, उस्ताद मुलाज़िम जो पघर वेंदो रत असांजो वेंदो। हाणे असां असीं ॻाल्हि कोन कंदासीं, गवर्नमेंट गोॾा खोड़ंदी ऐं मूंखे यकीन आहे कल्ह जो छा थियो आहे, मुंहिंजी दिलि बि गवाही करे इंशाअल्लाह लठियूं कोन लॻंदियूं, गोॾा खोड़ींदा, असां ॻाल्हि पाण कंदा। छो त हाणे अची गवर्नमेंट अहिड़ो सोड़ो कयो हलंदो आहे, अहिड़ो सोड़ो कयो आहे, हाणे वॼणी का गिटी गवर्नमेंट आहे कोन। सिंध एम्प्लॉइज अलायंस जे सॾ ते तालाबंदी लॻी पई आहे। ही ताला तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। 23 सेप्टेम्बर खां हेसी ताईं मुसलसल तइलीमी इदारा लाक लॻा पिया आहिनि। गुज़िरियल 2 महीननि खां सिंध अलायंस जे अख़्तियारनि इन्हनि खे काफ़ी इशारा ॾिना त असांजा मुतालबा ही मंज़ूर कया वञनि। जेकर 2 महीना पहिरीं इहे मुतालबा मंज़ूर थी वञनि हा त ही एॾी नौबत कोन अचे हा। वॾो जेको तइलीम खे घाव लॻो आहे उहो कोन पहुचे हा। दुनिया लेवल ते जेका हीअ सिंध सरकार आहे उहा बदनामी जे ज़मरे में अचे पई। सिंध सरकार खे घुर्जे त फौरी तौर ते जेके सरकारी मुलाज़िम जा मुतालबा आहिनि उहे मंज़ूर कया वञनि त जीअं जेके लखे मुलाज़िम आहिनि उहे कराची ॾांहुं सफ़र न कनि ऐं उहे तइलीमी इदारा पंहिंजा खोले वरी उहो तइलीमी तदरीसी अमल वरी पंहिंजो जारी रखनि ऐं जेके सरकारी ऑफिसूं आहिनि उहो पंहिंजो जेको आहे कमकार आहे उन में रवां दवा रखी सघनि। जीअं किरोड़े माण्हू जेके हींअर सिंध जा उन परेशानी वारी धोबड़ मां निकिरी पंहिंजो सुकून हासिल करे सघनि। कैमरा टीम सां गॾु हसन पवार, मातली।